मानपे ऐं मोहब्बत जा नक्शा चिटे मानपे ऐं मोहब्बत जा नक्शा चिटे प्यार जे पेचरनि जा हवाला ॾिजनि मानपे ऐं मोहब्बत जा नक्शा चिटे प्यार जे पेचरनि जा हवाला ॾिजनि जेकॾहिं कोई जन्नत जा रस्ता पुछे जेकॾहिं कोई जन्नत जा रस्ता पुछे सिंध तुंहिंजे गलियुनि जा हवाला ॾिजनि लख ज़तन लाइक़ अॼोकी हिन प्रोग्राम जो असांजो घोट हाजी मोहम्मद अशरफ रोही साहब असांजे मरकज़ी सदर साईं गुलाम रसूल महर साहब साईं इंतज़ार हुसैन चंदरी साहब मुंहिंजी मरकज़ी पार्टी जा उहिदेदार साहिबान मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं डिवीज़न जा उहिदेदार साहिबान इन पिंडाल में मौजूद शहीद बेनज़ीराबाद ज़िले डिवीज़न सां टेलर कंदड़ मुंहिंजा प्यारा उस्ताद साहिबान मुख़्तलिफ़ मकसद सां टेलर कंदड़ इन पिंडाल में मौजूद मुंहिंजा भाइरो मुंहिंजी भेनरूं अस्सलाम वालेकुम जी सिंध दोस्तनि हक़ीक़त में मूंखे ख़ुदि इन शइ जो अहसासु आहे आउं मुंहिंजे ख़्याल में इन एरिया में ॿ बजे नाले पियो आहियां तॾहिं असांखे ख़बर पई त दोस्त वेठा आहिनि पिंडाल में हाणे ॿ बजे खां जेके उस्ताद वेठा हूंदा हिन पिंडाल में मौजूदु हूंदा त यकीनन टाइम ऐं इनजी मुंतज़मी जेके आहिनि उन्हनि जी असांखे घोड़ा घोड़ा ज़रूरु हूंदी त साईं मुंतज़र पर छा आहे जो जॾहिं असीं सभु अची गॾूं था इहे मौक़ा कॾहिं कॾहिं मिलनि था त असां सभु जॾहिं गॾूं था त खोड़ सारनि उस्तादनि जे ज़हननि में बि शयूं हूंदियूं त असांजा मरकज़ी अॻवान असांजा ज़िलनि जा उहिदेदार असांजा डिवीज़न जा उहिदेदार भला असांजे लाइ छा खणी आया कहिड़ी ॻाल्हि खणी आया कहिड़ी सूरत हाल आहे उन खां असांखे कीअं था वाक़ुफ़ कयूं उहो ज़रूरु पोइ थिए थो त असांखे फ़र्क़ु थिए थो त असां मजमूई भला छा थी विया आहिनि पर मजमूई शयुनि ते ॻाल्हायूं अॼु पहिरीं त हिन प्रोग्राम जी मुंतज़मी दौर टहिका जेके दोस्त आहिनि या जेके दोस्त आहिनि जिन हेॾो ख़ूबसूरत प्रोग्राम जेको अरेंज कयो आहे हाजी मोहम्मद अशरफ जे लाइ उन्हनि सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो ऐं आउं संदनि छोराईंदो आहियां जो हुन हेॾे सारे ख़ूबसूरत प्रोग्राम में असांखे दावत ॾेई घुरायो वियो ऐं तव्हां जहिड़नि ख़ूबसूरत माण्हुनि सां मुखातिब करण जो मौक़ो फ़राहम कयो हाजी मोहम्मद अशरफ जी शख्सियत मुंहिंजे ख़्याल में तव्हां दौड़ या शहीद बेनज़ीराबाद सां टेलर कंदड़ दोस्त हिकिड़ो त दोस्त ॻाल्हायो जो तव्हां चङी रीति ॼाणो था असांजो हाजी साहिब सां टेलर तंदीमी हिन जेका टेलर जुड़ियो हुयो तंदीमी सिलसिले में जुड़ियो हाजी साहिब असांजी हिन खां परे जी यारी दोस्ती हुई न वारतो न तेलक हो इहा पिटल हुई जंहिं असांखे गॾियो ऐं एतिरो वेझो कयो जो असां ॼण त हिकु सिके जा ॿ पासा थी विया हे तकनीकी तौर ते जेके रिश्ता इहे एॾा मज़बूत ऐं ख़ूबसूरत रिश्ता आहिनि जिन में माण्हू खे इहा उत्साह पैदा थो थिए त कंहिं दोस्त ते जे ख़ुशी हुजे या दुख हुजे त कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि दोस्तनि खां उन मौक़े ते गॾु हुजूं ऐं साहिब पंहिंजी ज़िंदगी जा 7 साल पूरा करे अॼु फितरी तौर ते जेको असांजो निज़ाम आहे उन तहत पंहिंजे हिन खाते खां रिटायरमेंट कई यानी असांजे हिन सॼे सफ़र मां पाण खे ॿाहिरि कढियो जेको तंदीमी सफ़र हो जेको तइलीमी सफ़र हो उन खां ॿाहिरि कढियो आहे हाजी शख़्सी तौर ते इंतहाई भलोड़ मुड़ुस राजूणो माण्हू प्यार करण वारो माण्हू मूर्ति मिलंदड़ माण्हू ऐं सदाई जिते बि असीं गॾिया आहियूं त संदसि चपनि ते हिकिड़ी ख़ूबसूरत मूर्ति सदाई आजाण लाइ मौजूदु हूंदी हुई अलाह साईं असां खे वरी हयाती ॾे असां उणे जो तंदीमी या तइलीमी सफ़र हाजी साहिब जो ख़त्म थी चुको आहे पर असां जो ही जुड़ियल जेको रिश्तो आहे इहो कॾहिं ख़त्म कोन थींदो असां सां हाजी जूं मोहबतूं ऐं प्यार तव्हां सां हाजी जूं मोहबतूं ऐं प्यार जेसिताईं सिसी में साह आहे तेसिताईं मुंहिंजे ख़्याल में जारी रहंदो ऐं उहो जारी रहण बि खपे असां उस्ताद जेके आहियूं बेसिकली असीं शऊर वधाईंदड़ ज़हीन साज़ यानी ज़हननि खे ठाहींदड़ उस्ताद आहियूं माना असांजो तइलक उन खाते सां आहे जेको नंढनि ॿारनि जा ज़हन थो ठाहे त असांखे खोड़ सारियूं ज़िमेवारियूं बि थियनि ज़िमेवारी हीअ बि न आहे त असां फ़क़ति पंहिंजनि मसइलनि पंहिंजनि मुतालबनि
पंहिंजे पगारनि या पंहिंजे मुरादनि लाइ जदोजहद कयूं असांखे वॾे में वॾो फल ही थो थिए त असांजी धरतीअ ते जेकॾहिं को ॾुखियो ॾींहुं अचे त पहिरीं पहिरीं असांजे तबके मां उहा रड़ निकिरणु खपे चाहे को सियासतदान उहा रड़ करे या न करे को समाजी माण्हू उहा रड़ करे या न करे को वापारी उहा रड़ करे या न करे पर संत जे उन उस्ताद ते लाज़म थो थिए त जेकॾहिं उहो महसूसु करे थो त धरतीअ ते वतन ते ॾुखियो ॾींहुं आयो आहे त हुनखे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे कैनालनि वारे मामले ते दोस्त ॻाल्हायो आहे सिंधू दरिया सां जेको रिश्तो आहे असांजो उहो मुंहिंजे ख़्याल में असां उस्ताद खे न ॿुधायूं त सिंधू दरिया जी अहमियत केतिरी आहे मूंखे ख़ुशी थी त जॾहिं सिंधू दरिया ऐं कैनालनि मामले ते जिते सॼी सिंधू थी मुख़्तलिफ़ मक़सद फिक्र सां तहल रखंदड़ माण्हू हुआ उते जॾहिं मूं नंढनि ॿारनि खे क्लास में कैनाल नामंदो जा नारा हणे ॾिठो जॾहिं मूंखे उस्ताद जे ॿार खे कैनालनि ऐं सिंधू दरिया बाबति ॼाणण ॾिठो त सच पुछो त असांखे फ़ख्रु थियणु लॻो त अॼु जो इहो उस्ताद जेको हुन रवायती जेका एजुकेशन आहे जेका सरकार पारां थापी वई आहे त ॿारनि खे फ़ख्रु इहा पढ़ायो उन खां निकिरी चुको आहे उस्ताद ई इनकलाब आणींदो उस्ताद ई हिन सॼे मुआशिरे खे तब्दील करे सघे असीं भले किथे बि वेठा हुजूं कहिड़े सिस्टम में वेठा हुजूं पर असांजो फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे वतन पंहिंजी धरती पंहिंजे माहौल पंहिंजे तहज़ीब पंहिंजे जबल पंहिंजे दरिया जी हिफ़ाज़त असांजे अवलिन फ़र्ज़ु आहे त पंहिंजे हीरो जे मुतलक़ ॼाण ॿारनि ताईं पहुचाइण असांजो फ़र्ज़ु थिए थो त असांजा हक़ीक़ी हीरो जेके आहिनि जेके भले पोस्ट में न हुजनि सरकार पर असां ॿारनि खे ॿुधायूं त तव्हांजी क़ौम जा हक़ीक़ी हीरा केरु आहिनि असां ॿारनि खे ॿुधायूं त असांजा वसीला जेके आहिनि उहो केरु पियो लुटे असां ॿारनि खे ॿुधायूं त असांजा जबल असांजा दरिया उन्हनि ते धारा केरु पियो हणे और यकीन सां चवां थो त 10-15 सालनि खां पोइ उहो ॿार हिन मुआशिरे खे तब्दील करे छॾियो हुन जंहिं तब्दीली जा घुरिजा हुई जेका तब्दीली असीं न आणे सघियासीं 15 सालनि खां पोइ इहो ॿार तव्हांखे उहो माहौल उहो सॼी सिंध जो नक्शो ई तब्दील करे तंहिं करे आउं हिन स्टेज तां सिंध जे उस्ताद खे इहा गुज़ारिश थो कयां त तव्हां पंहिंजे पाण जे ढंग खे हाणे तब्दील कयो तव्हां पंहिंजे ॿार खे ॼाण जेका आहे शुरू ई आहे सरकारी न ॾियो तव्हां पंहिंजे वत सां लाॻापियल शयूं जेके आहिनि उन मुतलक़ पंहिंजे ॿार खे ॼाण तक़लीम हिन वक़्तु जंहिं सूरताल मां गुज़रे पई मूंखे मुंहिंजो दोस्त आहे ॾाढो मुदबर माण्हू आहे ॾाढो पढ़ियो लिखियो माण्हू आहे पर जॾहिं इमदाद जा मूं पहिरियां लफ़्ज़ ॿुधा मूंखे ॾाढी तकलीफ़ थी त उहा पेटेल जेका इंतज़ार खे कंहिं जॻह ते न पहुचाए सघी या ॿिए कंहिं दोस्त जो नालो थी उन पेटेल खे थी नथा ॿुधां मुंहिंजे ख़्याल में इहा पेटेल बि आहे जीअं अॼु असां सभिनी खे कठो करे हिक ॿिए साम्हूं बीहारियो आहे इहा पेटेल बि आहे जे हाजी अशरफ जे कुंजियूं जेके पई अथनि जे हार जेके पिया अथनि उन्हनि जूं ॿोरियूं ॿधी अॼु रवानियूं कयूं इहा पेटेल आहे इहा पेटेल में जो असां 300 किलोमीटर लाइ पंधु करे हिते दौड़ शहर में तव्हां सां गॾु बीठा आहियूं असां जी बाक़ी सुञाणप छा असीं कहिड़ा सियासतदान जा पुट आहियूं असीं कहिड़ा वॾा बिज़नेसमैन आहियूं वॾा ऑफिसरनि जा पुट आहियूं असां ग़रीब टीचर आहियूं ग़रीब माण्हू आहियूं हेठि तबके जा तेल रखूं था पर अॼु असांखे जेका इहा इज़त इहा रिश्वत असांखे दौड़ जो माण्हू हुजे या घोटकी जो माण्हू हुजे या असां जगबा जो माण्हू हुजे या खटे ऐं सिजावल जो माण्हू हुजे जॾहिं असीं हिक ॿिए जे साम्हूं थियूं था त असांजो मिलूं था उनमें एतिरी प्यार ऐं पापो ऐं मोहबत भरियल हुजे इहो सॼो पेटल हुयो कमाल त उन तंदीम खे मुंहिंजे ख़्याल में दौराको न ॾियणु खपे इंतज़ार जेकॾहिं जंहिं जॻह ते बीठल आहे इंतज़ार खे जेकॾहिं का सिंध सुञाणे थी त इहा पेटल पेटल असांखे सभु कुझु ॾिनो आहे पेटल असांखे सभु कुझु ॾिनो असां पेटल भई बदौलत उस्ताद खे कुझु न ॾेई सघिया त इहा असांजी कोताही आहे इहा असांजी शख़्सियत ते कोताही थी सघे थी त असां तंदीम में आधार ते हिन जॻह ते पेचण खां पोइ उस्ताद खे कुझु न ॾेई सघियासीं त इहा असांखे वॾे बार इहो क़बूल करणु खपे त इहे असांजो कोताहियूं आहिनि ऐं उस्ताद खां मूंखे माफ़ी मांगे तंदीम जेसि ताईं तंदीम मज़बूत न थींदी तेसि सिंध जो उस्ताद ही महसूसु करे त असांखे कुझु मिलंदो कुझु पले पवंदो के तहरीक सां कुझु कोन थींदो मूंखे यादि आहे त हीअ जेके पॉलिसियूं अॼु जूं जेके पॉलिसियूं आहिनि जंहिंते असीं सभु उस्ताद वेठा करियूं त
सिंध जी तैलीम ते तजर्बा था कि ये पाले सो हितां जी तव्हां जो माण्हू पीछो साहब सेक्रेटरी हो एजुकेशन हो उन लाथो उन टाइम ते हुन वर्ल्ड बैंक ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि सां वाइदा करे हे पाले सो सिंध जी तैलीम जे लाइ लाथो पए पर उन वक़्तु पेट्रोल हिकिड़े मज़बूत हथ में रफ़ी जरवाद जे हथ में हुई तॾहिं असां पाले सिंध खे नाकाम कयो असां तहरीको हलायूं ऐं उन पाले सिंध खे राइज करण था न कोई सरकार पंहिंजो रूट चेंज कयो आहे अॼु असां माण्हू तंजीम जे हूंदे 1954 खां जेका रजिस्टर्ड तंजीम उन जा मालिक हूंदे हिकिड़े 17 ग्रेड जे इंडस्ट्री जे डिपार्टमेंट जे हिकिड़े लोकल ऑफिसर जे अॻियां मजबूर लॻाता आहियूं त हू असांजी क़िस्मत जा फ़ैसिला पियो करे त कंहिंखे अचिणो आहे कंहिंखे चूंडिणो आहे कंहिंखे न चूंडिणो मुझे ख्याल में हिया भी बड़ी बदकिस्मती है ही तो समझो त सरकार को रोड चेंज करा पेट्रोल के खत्म हो उन्हनि खे पंहिंजी पाकेट चूंडणी खपे थी जंहिंमें इब्राहिम मुर्सी जो मुंहिंजे ख्याल में शेर आहे त मूं पक सुञाता पंहिंजा हुआ कि दाढ़ी सां गॾु दाड़े में जे वाट ॾेखारियो वेरनि ते वई वांगेड़नि जे वारे में उन इंडस्ट्री तरह असांजो माण्हू गॾिजी असांजे विच मां निकिरी दुश्मनी जो किरदार करे उन तंजीम में खत्म पियो करे असांजे लाइ पहिरीं ज़रूरी इहा शइ आहे त असां पंहिंजी तंजीम खे जॾहिं पंहिंजी मां सम्झूं था उनखे बचायूं जॾहिं तव्हां तंजीम बचायो आहे त तव्हां यकीन रखो मसइला सभु हल थी वेंदा हिकिड़ो तरीक़ो आहे त असां जी चूंडियल तंजीम असांजी वर्किंग कमेटी जा फ़ैसिला उहो हिकिड़ो थोको ऑफिसर ईअं हवा थो उॾाए छॾे जेको समझो तो तंजीम आहे कुछ कोन मुंहिंजो ई कलम जेको हले थो मुंहिंजो ई जेको पनो निकिरे थो उहो ई सभु ॿुधाए ही छा हे इंतहाई गंभीर सूरत हाल आहे इन में असां सभिनी खे सोचणो पवंदो बिना के मफ़ाद जे बिना के आइते जे बिना के लालच जे असांखे पहिरीं पंहिंजी तंजीम उनजी सग से बचाइण पवंदो जेके पंहिंजी मां था सम्झूं ऐं हमेशह चवंदा आहियूं त कुझु दोस्त असांजा पेट्रोल के मात थियो पर लोगो माछी के बराबर समझना तब अजय सिंह नंदी में न हुआ और बस के समझे था आया दोस्त पेट्रोल के मां तो थियो पर माछी बोला तब वो छो न में अगवान जो उन्हें मान जो घेराव कर खपे छो न के वाचो कर खपे छो न सिंध जे उस्ताद के उन्हें जो किरदार के निर्वाह कर खपे छो न सिंध जे उस्ताद के उन्हें गदार के आने बयान दे ही असांजे विच मां निकिरो गदार आहे उहो कारो तितर आहे जेको सभिनी खे सीटियूं वञी घुराए थो ऐं मारांदो रहे थो बाक़ी सर्व सचेरे हे मामला जेके बि अवतार जा मसइला उन लाइ असीं वेठासीं कहिड़ी को लाइ पर बदकिस्मती सां नवाब साहिब जी सरज़मीन ते बीठो ॻाल्हायो त असांजो तइलीम जो मिनिस्टर जेको आहे वॾो बदमाश सरदार शाह बड़े सॼी सिंध हुनखे चए थो वॾो लेखक ऐं पढ़ियो लिखियो आहे आउं चवां थो त हू सिंध जी तइलीम जो अवल नंबर दुश्मन आहे सिंध जी प्राइमरी ऐं बेसिक तइलीम सरदार शाह सोदा कया अरबों रुपया कमाया सिंध जी तइलीम ते ऐं उन अरबों रुपयनि खे फवाइण जे लाइ सभु पॉलिसियूं लाहियो जेके सिंध जी बुनियादी तइलीम जे लाइ इंतहाई ख़तरनाक आहिनि तंहिं करे असांखे इन सरदार शाह खे बि दौड़गीची में विझणो पवंदो असां पीपल पार्टी का घुर था कयूं इन स्थिति बि अॼु साल पहुची वियो मुंहिंजो ख्याल हो त असीं सालनि खे पसंदि असां जोर न पई सघे पर जेकॾहिं पार्टी मुंहिंजी का ॿुधे थी त जेकॾहिं सिंध जो उस्ताद सिंध जी प्राइमरी एजुकेशन ख़तम थी त तव्हां असांजो सिंध ख़ुदि ब ख़ुदि ख़तम थींदी फना थी असांजी बेस पंहिंजी धरती बचाइण जे लाइ असांखे वटि हिकिड़ो ई हथियार आहे उहा सिंध जी एजुकेशन हुआ जेका बुनियाद आहे असांजो बुनियादी तइलीम ऐं बुनियादी तइलीम जे ॿार करे पई पीपल पार्टी बुनियादी तइलीम ते तजर्बा करे पई पीपल पार्टी हिकिड़े छोटे मिनिस्टर ते वियारे असां डिमांड था कयूं त सरदार शाह खे न तइलीम वारी मिनिस्ट्री ते हटायो असांखे पढ़ियो लिखियो माण्हू ई कोन थो खपे जेको सिंध जी वई बीघ करे सिंध जी एजुकेशन जी बीघ करे उस्तादनि खे असीं यकीन ही ॾियारियो असां गुलाम रसूल खे बि गुज़ारिश थो कयां त फौरन सिंध जी जनरल पार्टी जो इजलास कराए फौरन सिंध जी जनरल पार्टी जो इजलास कोठाए तंजीम में जेकॾहिं के शयूं आहिनि असांजो हाजी अशरफ चेयरमैन हो पेट्रोल जो चूंडियल चेयरमैन हो इदारे दफ़ा चूंडियल चेयरमैन हो उहो जेकॾहिं रिटायर थियो आहे त उन चेयरमैन जी सीट फौरी तौर ते भरी वञे
तंजीम में जेकॾहिं को उहिदा खुटाइनि तो उहिदा फौरी तौर ते भरिया वञनि तंजीम खे मुकमल करे तव्हां अचो हिन सभिनी खे असीं पाणी था फेस कयूं ही सिंध जो उस्ताद पंहिंजी तनवाह खे मरणो पवंदो ईअं कोन मरणो जीअं केनाल जे मसले ते दरिया खे नथो मरंदे ईअं निकिरी आयो आहे रोडनि रस्तनि ते जीअं असीं बि पेट्रोल बचण लाइ ईअं ई निकिरंदासीं रोडनि रस्तनि ते असां पेट्रोल खे मरण न ॾींदासीं चाहे केरु किथां बि वही वार करे उन वार खे असीं ख़तमु कंदासीं उन वार खां असीं तंजीम में बचाईंदासीं छत इहो आहे त बचाईंदा उहे जेके पंहिंजा हूंदा आहिनि बचाईंदा उहे जिन जे जेके हक़ीक़ी औलाद हूंदा आहिनि जेके सम्झंदा आहिनि त असां ते इहो फर्ज़ थिए थो उहे वार जे साम्हूं ईंदा ऐं साईं गुलाम रसूल समेत सभिनी ज़िलनि जे सदर आहिनि सभिनी डिवीज़न जे सदर आहिनि सभिनी तहक़ीक़ जे सदर खे गुज़ारिश थो कयां त पेट्रोल बचायो पेट्रोल बची त सभु शयूं बची वेंदियूं पेट्रोल ख़तम थी वई पेट्रोल सरकार जे हवाले थी वई पेट्रोल हिन इंडस्ट्री जे हवाले थी वई त कुझु बि असां कोन वेंदो हिन वरफ़ा असां मायो कयो त साईं 4 महीननि में तव्हां कुझु कोन थींदो 5 सालनि में तव्हां कुझु कोन थींदो 4 सालनि में कुझु कोन पोइ त इहो बि तव्हां मयार खे खणी ॾेई सघंदा जीअं अची